किताब रिहान जी.एम. सैयद तबसरो इब्न हयात पंवर। ही किताब मरहूम मीरा मोहन शाह तरफ़ां जनाब जी.एम. सैयद खे साल 1924 खां 1963 वारे अरसे में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लिखियल ख़तनि जो मजमूओ आहे, जंहिंखे सैयद साहब तरतीब ॾेई पेश कयो आहे। मरहूम मीरा मोहन शाह जा अहिड़ा जुमिले 1000 ख़त आहिनि, जिन मां फ़िलहाल 243 ख़तनि खे किताब जी सूरत में पेश कयो वियो आहे। किताब जे मोहड़ में पेश लफ़्ज़ जे उनवान सां जनाब जी.एम. सैयद साहब निहायत आलमाणे ऐं जामे अंदाज़ में मरहूम जे ख़ानदान, ज़ाती ज़िंदगी, सियासी ऐं अदबी सरगर्मियुनि ते बसीरत अफ़रोज़ रोशनी विधी आहे। सैयद साहब जूं इल्मी, अदबी ऐं सियासी ख़िदमतूं कंहिं बि तारुफ़ जूं मोहताज न आहिनि। पाण मरहूम मीरा मोहन शाह मुतलिक़ तारुफ़ कराईंदे लिखे थो, मीरा मोहन शाह जे ख़तनि पढ़ण बैदि मालूम थी सघंदो त हर हसीन ख़ूबसूरत निज़ारे, मिठे आवाज़ ऐं उम्दे माहौल मथस असरु कयो थे ऐं इन्ही मां लुत्फ़ ऐं ख़ुशी हासिलु करण जी कोशिश कई थे। अहिड़नि मौक़नि ते अक्सर चई वेंदो हो त दमे फ़ुर्सत गनीमत दान बरबराद ख़ुशदिली बस्तान बेगर्दिश कुंद गर्दून बसी लीलो निहार आमद। फ़ुर्सत जे पल खे गनीमत ॼाण, ऐश ऐं मुसरत में महूर है। आसमान घणा चकर काटींदो, केतिरियूं रातियूं ऐं ॾींहं थींदा रहंदा। मरहूम मीरा मोहन शाह जी समाजी ऐं सियासी सुजागी जी शुरूआत मार्च 1924 में सन में कोठायल मटियारी सादात कॉन्फ्रेंस जे मौक़े ते थी। ज़हनी सुजागी जो सलो जेको उन ॾींहुं पोखिजी चुको हो, उहो मुल्की ऐं सियासी नासाज़गार हालतुनि हथां पाणी पींदो, वधंदो ऐं बीजंदो रहियो। ही दौर सिंध खे बम्बई खां अलहदगी ॾियारण जी जिदोजहद जो हो। सिंध जो सुजाग ज़हन ऐं क़ौमी दर्द सांडींदड़ दिलियूं सिंध खे इक़्तिसादी ऐं सियासी हर लिहाज़ खां बम्बई हथां तबाह थींदे ॾिसी रहियूं हुयूं। क़रीबन 1 सदी खां सिंध जी समूरी मेड़ी चूंडी बम्बई जे ख़ज़ाने में जमा थींदी रहंदी हुई ऐं मोट में बरेनाम फ़क़ति के कोॾियूं पले पवंदियूं हुयूं। इन ई सूरतहाल सबबि न कि तालीम जो को माक़ूल बंदोबस्तु हो ऐं न कि ॿियनि अंदरूनी सुधारनि लाइ ॾांहुं को तवजो ई ॾिनो वेंदो हो। हिकु मामूली कामोरे खां वठी बाला अमलदार ताईं समूरियूं मुलाज़मतूं ग़ैर सिंधी आफ़ीसरनि, अंग्रेज़नि, मरहटनि ऐं ॿियनि जे हथनि में हूंदियूं हुयूं, जिन खे न कि सिंध जे हालात जी सही परूड़ हूंदी हुई ऐं न कि अहिड़ी कोशिश करणु पाण ते लाज़मी ऐं ज़रूरी ॼाती थे। हिन दुखदायक सूरतहाल हितां जे हिंदू मुस्लिम देश भाइनि में इतिहाद पैदा कयो ऐं हू हिकदमि पंहिंजा ज़ाती विछा विसारे मैदान में निकिरी आया। हिननि जी गॾियल कोशिशुनि आख़िर साल 1932 में सिंध खे बम्बई जी फुरलुट खां आज़ादु कयो ऐं मक़ामी माण्हुनि खे पंहिंजी क़िस्मत पाण बनाइण जो मौक़ो मिलियो। सिंध खे अहिड़ी रीति आज़ादी त मिली, पर असांजे मुल्क जो मथाहों तबिको, जंहिंखे मुआशी मिल्कियत ऐं क़ौमी ख़िदमतुनि जो ज़रो बि तजुर्बो न हो, तंहिं मुर्गो सिंध खे मुफ़्त जो माल ॼाणे ताक़त ऐं दौलत जे ज़ोर ते पाण ॾांहुं ढोइण जी कोशिश कई। हिन मजमूए जे अक्सर ख़तनि में सिंध जी सियासी पार्टियुनि ऐं सियासतदाननि जे इक़्तिदार जे झगड़नि ऐं सियासी लड़ाइयुनि जी हिकु मुख़्तसिर ऐं इबरतनाक तारीख़ ॾिनल आहे। इन सिलसिले में मरहूम मीरा मोहन शाह ॾांहुं जनाब सैयद साहब जो लिखियल हिकु ख़त पिणु शामिल आहे, जंहिंमें बम्बई खां सिंध जी अलहदगी वक़्तु सिंध जे सियासी लीडरनि जी ज़हनियत जी तर्जुमानी कंदे रक़म तराज़ आहे। सिंध आज़ाद थी सो त चङो थियो, पर चोतरफ़ खां माण्हू उनखे माले गनीमत सम्झी हज़म करण लाइ तयारु थी विया आहिनि। ख़ुदि मतिलब माण्हू सिर्फ़ पैसे या असर सबबि इन माहोश जे दामन ऐं असमत खे टोड़ण लाइ ॻिझुनि वांगुरु अखियूं खोले बीठा आहिनि त कॾहिं थियूं इलेक्शनियूं थियनि त था असीं चूंडिजूं। इहे हालतूं ॾिसी मूंखे हिकु हाथवी आवाज़ कनि पियो, चई रहियो हो त ऐं सिंध जा कारकुन, ख़ुदि मतलबी छॾे मुल्क ऐं माण्हुनि जे भले लाइ को प्रोग्राम ठाहे सिंध जी ख़िदमत शुरू करियो, न त अव्हां मां घणनि जो हशर इबरतनाक थियण वारो आहे।
मरो मीरामोहन शाह बुलंद पाया जो अदीब ऐं शाइर हो। हिन खां अॻु संदसि कलाम जो हिकु मजमूओ कुलियात मीरा जे नाले सां शाया थी चुको आहे। उनखां सवाइ संदन केतिरा शेर ऐं मज़मून वक़्त ब वक़्त शाया थियल आहिनि। शख़्सी जज़्बा ऐं उमंग, मोहबत या राज़ ऐं न्याज़, हुजतूं ऐं नसीहतूं, ज़िंदगी जूं कामयाबियूं ऐं नाकामयाबियूं, तजुर्बा ऐं मुशाहिदा, सिक ऐं सोज़, तारीख़ ऐं सियासत, फ़र्द ऐं समाज जूं मशहूर शख़्सियतूं, सिंध जी ॿाहिरिन मुल्कनि सां भेट, मुख़्तलिफ़ नज़रिया, रोमानवी तासरात, निज़ारा, फितरत निगारी, वसल ऐं फ़राक़ जूं ॻाल्हियूं, शेर ऐं अदब जूं रंगीनियूं, मतिलबु त अनेक ऐं गूनागून ॻाल्हियुनि जी रिहाण हिन किताब में कलमबंद आहे ऐं सिंधी ॿोली में पंहिंजी नोयत जो ही पहिरियों ऐं बहितरीन किताबु आहे। ॿोली जो मिठाज ऐं ख़्यालनि जी रवानी तारीफ़ लाइक़ु आहे। हर सिंधी अदीब ऐं अदब दोस्त खे ज़रूरु पढ़णु घुरिजे। सिंधी अदबी बोर्ड, इशात, रोज़ानी इबरत।